ॾिसो मोरे जो ऑपरेशन इन लाइ कयो क़ौमी कारकुन हथ न विझे, आवाम वेझो न अचे, एतिजाज न थिए, सो उते बि उनखे बि हैंडल करियूं पिया। असां ते केस था कनि, शायदि असांजे मिज़ाज खां शायदि वाक़ुफ़ु न आहियूं। सो ही वॾेरा उहो छा चवंदा आहिनि, ॻोठाणनि ग़रीब माण्हुनि खे तंग करण लाइ केस विझंदा आहिनि, पोइ माण्हू अची पेरनि में पवंदा अथनि। असां थुॾो हणंदा आहियूं, उन करे असां इन्हनि ख़ौफ़ में अचण जे बजाए पंहिंजे वतन जी जदोजहद खे अञा वधीक तेज़ था करियूं। ऐं इन्हनि केस इहे 2 कया अथनि, पर इहे 22 करे जॾहिं धूड़नि जी पाइनि पंहिंजे वतन जे जदोजहद पंहिंजी सुजाॻीअ सां गॾु क़ुर्बानीअ जे जज़्बे सां पंहिंजे क़ौमी कारकुन सां गॾु अॻियां वधूं पिया। SUP कारकुननि भरपूर निभायो आहे। असां सां मर्कज़ परस्त जमायतुनि, मज़हबी जमायतुनि ऐं क़ौमी जमायतुनि भरपूर निभायो आहे पाणी जदोजहद में। वकीलनि, आबादगारनि, शागिर्दनि सभिनी रोल कयो आहे। वकीलनि त पंहिंजे वस वित खां वधीक चइजे त क़ाइदाना रोल अदा कयो आहे, जंहिं रियासत खे मजबूर करे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे वेहण ते ऐं पोइ ते करण जो फ़ैसिलो कयो आहे। असां पुरुमीद आहियूं, असांजी क़ौम इन्हनि 2-टे हज़ार जेके छा चइबो बल्दियाती ऐं सूबाई ऐं क़ौमी असेंबली ऐं हुकूमतुनि जे पोयां न आहिनि। जॾहिं वतन ते ॾुखियो थो वक़्तु अचे त अवाम उथी थो बीहे। असां अॻे बि सिंध जी जाग्राफ़ी, सिंध जो पाणी बचायो आहे। इंशाअल्लाह अॻिते बि इहा जदोजहद जारी रखंदा।